साईं दा फरमान क़यामत जो ॾींहुं थींदो, क़यामत जो ॾींहुं थींदो को अल्लाह जो वली पुलिस रात ता लंघंदो। ध्यान मूं ॾे न, अल्लाह जो वली पुलिस रात ता हीअं लंघंदो। जीअं लंघंदो त हेठि जहन्नम में हिकिड़ो माण्हू सड़ंदो, रड़ करे चवंदो ओ साईं किथे थो वञे? साईं मूंखे बि गॾु वठी हल। साईं यादि कोन अथई मूं तोसां गॾु मानी खाधी? साईं यादि कोन अथई मां तोसां गॾु हज कयो? ॿियो चवंदो साईं यादि कोन अथई मां तोसां गॾु तुंहिंजी कचहरी में अची वेठो हुयुसि? यादि ॾियारींदा। वली चवंदो उन पुलिस रात ते बीही रहंदो। पुलिस रात पुट वार खां सन्नी तलवार खां तिखी हिंदोरे वांगुरु लुॾे थी पई। उन पुलिस रात ते बीही रहंदो। जिन महिल बीहंदो त उन जे वजूद जे करे जहन्नम जी बाहि थधी थी वेंदी। जहन्नम जी बाहि थधी थी वेंदी। जहन्नम मां सॾु थींदो ओ अल्लाह वारा तकिड़ो तकिड़ो वञ, छो बीठो ही? छाजे लाइ बीठो ही? वली चवंदो मां तेसी जन्नत में न वेंदुसि जेसी मुंहिंजा जेके दोस्त आहिनि हेठि सड़नि था पिया, मां हिननि खे कीअं छॾियां? ईअं न वेंदुसि, ईअं न वेंदुसि जेसि ताईं मुंहिंजा मौला हिननि खे न छॾींदे तेसी मां बि न वेंदुसि। हुकुम मिलंदो ओ मुंहिंजा प्यारा तूं वञ, जहन्नम में जंहिंखे बि सुञाणींदो मां खां वठी ईंदो। समझो था या नथा समझो? खौफ न खतरो आहे उन्हनि खे जन्नते रब राज़ी, रोंदे रातियूं सजदन में जिन बिरह खटी आ बाज़ी। ओ पढ़ी ॾिस तूं यूनुस सूरत खुदा जो खिताब मुला जो अलाए छाते मगज़ थियो ख़राब।